सिंध जी गादी वारे शहर कराची समेत मुख्तलिफ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। हैदराबाद, जामशोर, थाणोबुल्ला खान, मीरपुर ख़ास, ठट्टे, मकली ऐं लाड़काने में बरसात जारी है। कुबो सईद खान, सखर, मीरपुर, मातले, कंदकोट, कैन शाह में बरसात जो सिलसिलो जारी है। प्रियालो, ॾखण, हलाणी, करोंडी, रिपड़ी, सगियों में भी बरसात जो सिलसिलो जारी है। अहम ख़बर अवां सां शेयर कर रहे हैं। खैरपुर, नवदेरो, डोगरी, खानवाहण, मोहनजोदड़ो में भी बरसात थी है। वसकारे खां पोइ हेठां वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया। बिजली जी फरहामी मुअत्तल थी वई है। लाड़कानी की सूरत हाल बुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद है आवाज़ न्यूज़ लाड़कानी जो ब्यूरो चीफ रशीद समू। जी रशीद। जी बिल्कुल, लाड़काने जे आसपास वारनि इलाइक़नि में जेको बरसात जो सिलसिलो है वो सुबुह खां सवेर खां हलंदड़ आहे ऐं हिन वक़्तु भी जेकी बरसात आहे उहा लाड़काने पूरे ज़िले जी ॻाल्हि कजे त लाड़काने जे रतेदरो, नवदेरो, बाडरे, डोकरी, बाकराण समेत आसपास वारनि इलाइक़नि में जेकी आहे उहा तेज़ बरसात हलंदड़ आहे। बरसात पवण सबबि जेकी मौसम आहे उहा त ख़ुशगवार थी वई आहे, पर लाड़काने जे हेठां वारनि इलाइक़नि में जेको आहे पाणी पीइजी वियो आहे, जंहिंजे करे जेके रहवासी आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि ऐं जेको बिजली आहे, बिजलीअ जो निज़ाम जेको आहे उहो धरम भरम थी वियो आहे। जीअं ई बरसात सुबुह सवेर पई त जेकी बिजली आहे उहा मुकमल तौर ते बंदि आहे। लाड़काने जा जेके समूरा फीडर आहिनि उहे बंदि आहिनि। बिजली बंदि हुजण सबबि केतिरनि ई इलाइक़नि में जेको आहे उहो पाणी पीइजी वियो आहे। शहरनि जेके वापारी आहिनि उन्हनि मुताबिक़ कयो आहे त जेको बिजली आहे उन बिजली जो निज़ाम बहाल कयो वञे त जीअं जेको पाणी बीठल आहे उहो पाणी निकिरी सघे। ऐं हिन वक़्तु लाड़काने जे जेको आहे अक्सर इलाइक़नि में जेको आहे जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि उते पाणी बीठल आहे। जेके बरसात आहे, बरसात हिन वक़्तु भी हलंदड़ आहे। जी ठीक है, मुझी मेहरबानी अपडेट करण जे लाइ। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। हैदराबाद, जामशोरो, थाणोबुल्ला खान, मीरपुर ख़ास, ठट्टे, मकली ऐं लाड़काने में बरसात थी है। हैदराबाद, जामशोरो, थाणोबुल्ला खान, मीरपुर ख़ास, ठट्टे, मकली ऐं लाड़काने में बरसात पई है। कंबर, कुबो सईद खान, सखर, मीरपुर, मातलो, कंदकोट, कैन शाह में भी बरसात जारी है। पेरियालो, ॾखण, हालाणी, करोंडी, रिपड़ी, सगियों, सोबोदेरो में वसकारो, खैरपुर, नवदेरो, डोगरी, खानवाहण, मोहनजोदड़ो में भी बरसात थी है। वसकारे खां पोइ हेठां वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया आहिनि। बिजली जी फरहामी मुअत्तल थी वई आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। हैदराबाद की सूरत हाल मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साकिब कुंबर खां। जी साकिब, छा तफ़सील आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो त मौसम जो बरसातुनि वारो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे ॿिनि शहरनि जी। हैदराबाद में भी बरसात जो तेज़ वसकारो जेको आहे उहो जारी आहे, जंहिंखां बाद में जेको आहे हेठां वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे मुकमल तौर ते पाणी जे हेठि अची विया। जंहिंखां बाद में ज़िले इंतिज़ामिया जेका फौरी तौर ते जेको आहे पंहिंजी मशीनूं जेके हलंदा जेके पाणी कढण जो सिलसिलो हिन वक़्तु जेको आहे उहो जारी आहे। इन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो त जीअं ई बरसातूं पयूं त हैस्को इंतिज़ामिया पारां जेके बिजली जी सप्लाई जेका मुकमल तौर ते बंदि थी वई। उनजो चवणो त सेफ्टी जी बुनियाद ते असां बिजली बंदि कई आहे ऐं जीअं बरसाति बंदि थींदी त उहे उन इलाइक़नि में बिजली बहाल कई वेंदी। हिन वक़्तु जी मां तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदो त बरसाति बंदि थिए 2 कलाक थी विया आहिनि, पर हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बहाल कई वई आहे ऐं केतिरनि इलाइक़नि मां पाणी कढण जो सिलसिलो बि जारी आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मेयर ऐं डिप्टी कमिश्नर पाण जेके आहिनि उहे उन इलाइक़नि जो दौरो कनि पिया जिते जिते पाणी बीठल आहे उते फौरी तौर ते पाणी कढण जा वास्ता हुन जूं कोशिशूं जेके आहिनि हिन जारी आहे। जी ठीक है, मुझी मेहरबानी साकिब अपडेट करण जे लाइ। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। हैदराबाद, जामशोरो, थाणोबुल्ला खान, मीरपुर ख़ास, ठट्टे, मकली, लाड़काने में बरसात थी है। कंबर, कुबो सईद खान, सखर, मीरपुर, माथेलो, कंदकोट, कैन शाह में भी बरसात थी है। प्रियालो, ॾखण, हालाणी, करोंडी, रिपड़ी, सगियों ऐं सोबेदेरे में भी वसकारो थियो है। एक बार ॿीहर असां ख़बर शेयर कर रहे हैं। कराची समेत मुख्तलिफ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी है। हैदराबाद, थाणोबुल्ला खान, जामशोरो, कंबर, कुबो सईद खान, ॾखण, पेरियालोई, करोंडी, रिपड़ी, सगियों, हालाणी, सोबोदेरे में वसकारो थियो है, जंहिं सबबि हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। ज़िंदगी जो कार वहिंवार मुतासिर थी रहियो आहे। बिजली जी फरहामी मुअत्तल आहे।
हैदराबाद जामशोरो थाणो बुल्ला खान मीरपुर ख़ास ठट्टे मकली लाड़काणे में बरसात थी आहे। बिजली जी फरहामी मुअत्तल थी वई आहे। हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। सखर जी सूरत हाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर खान। जी मोरड़ो, छा सूरत हाल आहे बरसात खां पोइ सखर में? आगाह कजो। जी बिल्कुल, सखर में जो है सावणीअ जो बरसात जो जेको मींहं जो जेको आहे वसकारो पियो आहे, जंहिंजे करे शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, रोड रस्ता, घंटाघर, पुराणो सखर, शालीमार, नओ पिंड, माइक्रो कॉलोनी, बचलशाह मियाणी समेत मुख़्तलिफ़ जेके नंढा वॾा इलाइक़ा आहिनि उते बरसात जो पाणी भिजी वियो आहे। जेके शहर जा मुख्य इलाइक़ा आहिनि उते पाणी जेको आहे बीठल आहे ऐं जेके ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि उते पाणी जेको आहे गोॾे खां बि वधीक पइजी वियो आहे। शहरनि जे तरफ़ां इहो एहतिजाज कयो वियो आहे, दायो वियो आहे त ज़िले इंतिज़ामिया या जेके तक जा चूंडियल नुमाइंदा आहिनि या म्यूनिसिपल जा नुमाइंदा, उन्हनि खे बरसात जे जेको आहे मौसमियात खाते जे तरफ़ां अगकथी बि कई वई, पर उन जे बावजूदि उन्हनि जे तरफ़ां पाणी निकाल जे हवाले सां जोगा कदम न आहिनि खयां विया, जंहिंजे नतीजे में मींहं जो जेको कुझु जेके आहे कलाकनि जे अंदरि जेका बरसात पई आहे उहा गोॾे खां वधीक पाणी बीहजी वियो आहे। इंतिज़ामिया जी नाहलीअ जे करे पाणी बीठल आहे, पर इंतिज़ामिया जो वरी मौक़िफ़ इहो साम्हूं अचे थो त सेप्को जे तरफ़ां बिजली बंदि रहण जे करे हुननि खे पाणी निकाल करण में ॾुखियाई पेश आई, जंहिंजे करे हू जनरेटरनि ज़रिए पाणी निकाल कनि पिया, पर सेप्को जे तरफ़ां बिजली जेका आहे उहा बंदि हुजण जे करे हुनखे ॾुखियायूं पेश अचनि पियूं। हिन वक़्तु बि शहर जे केतिरनि ई इलाइक़नि में बरसात या मींहं जो जेको पाणी आहे उहो बीठल आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोर महर अपडेट करण जे लाइ। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद जामशोरो थाणो बुल्ला खान मीरपुर ख़ास ठट्टे मकली में बरसात थी आहे, जंहिं सबब बिजली जो निज़ाम मुतासिर थी रहियो आहे। कंबर, कुबुर सईद खान, सखर, मीरपुर ख़ास, मीरपुर माथेलो, कंदकोट, केनशाह में भी बरसात जारी आहे। एक बार ॿीहर असां ख़बर शेयर करियां। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद जामशोरो थाणो बुल्ला खान मीरपुर ख़ास ठट्टे मकली ऐं लाड़काणे में बरसात थी आहे। कंबर, कुबुर सईद खान, मीरपुर ख़ास, सखर, कंदकोट, केनशाह में भी बरसात थी आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। खैरपुर नौ देरो में बरसात थी आहे, जंहिं सबब बिजली जो निज़ाम मुतासिर थी रहियो आहे। हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। खैरपुर जी तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलमीर फुल रिपोर्टर। जी गुलमीर, छा तफ़सील आहिनि? आगाह कजो। जी गुलमीर, छा तफ़सील आहिनि? खैरपुर में बरसात जे हवाले सां आगाह कजो। जी खैरपुर में वक़्ते सां बरसात जेको आहे जारी रही, जंहिंजे करे खजूर जो शदीद नुक़सानु थियो आहे ऐं सब्जी मार्केट आहे जंहिंजो बि नुक़सानु थियो आहे ऐं शहरनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जेको आहे गोॾे जी सूरत में बीठल आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।